नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत पारां हफ़्ते जे 5 ॾींहनि में लॉकडाउन में नरमी ऐं 2 ॾींहं लॉकडाउन में सख़्ती जो ऐलान कयो। खिपरो में छंछरु आर्तवार जो लॉकडाउन में सख़्ती नज़र न आई। खिपरो जो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल, इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। खिपरो जी अवाम सिंध हुकूमत जे अहकामात खे हवा में उॾाए छॾियनि। खिपरो में समूरो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल, इंतज़ामिया शहरनि जे अॻियां बेवस बणियल। छंछरु ऐं आर्तवार ते लॉकडाउन में सख़्ती जे अहकामात ते अमल दरामद न थी सघियो। शहरी सुबुह थींदे ई पंहिंजे दुकान जे थलनि जे अॻियां वेही अधु शटर खोले वेठा आहिनि, जॾहिं त गुज़िरंदी DC सांगड़ इमरान उल हसन ख्वाजा AC खे लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करण जी हिदायत कई, जंहिं ते को अमल दरामद न थी सघियो। रोडनि ते ट्रैफ़िक मामूल मुताबिक़ हली रही है, जॾहिं त मुल्क में कोरोना जे केसिस में ॾींहों ॾींहुं वाध थी रही है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत पारां हफ़्ते जे 5 ॾींहनि में लॉकडाउन में नरमी ऐं 2 ॾींहं लॉकडाउन में सख़्ती जो ऐलान कयो। खिपरो में छंछरु आर्तवार जो लॉकडाउन में सख़्ती नज़र न आई। खिपरो जो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल, इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। खिपरो जी अवाम सिंध हुकूमत जे अहकामात खे हवा में उॾाए छॾियनि। खिपरो में समूरो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल, इंतज़ामिया शहरनि जे अॻियां बेवस बणियल। छंछरु ऐं आर्तवार ते लॉकडाउन में सख़्ती जे अहकामात ते अमल दरामद न थी सघियो। शहरी सुबुह थींदे ई पंहिंजे दुकाननि जे थलनि जे अॻियां वेही अधु शटर खोले वेठा आहिनि, जॾहिं त गुज़िरंदी DC सांगड़ इमरान उल हसन ख्वाजा AC खे लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करण जी हिदायत कई, जंहिं ते को अमल दरामद न थी सघियो। रोडनि ते ट्रैफ़िक मामूल मुताबिक़ हली रही है, जॾहिं त मुल्क में कोरोना जे केसिस में ॾींहों ॾींहुं वाध थी रही है।